बरतानिया में KGB ॾे क़त्ल कयल अॻूणे एजेंट एलेक्जेंडर लेतेनिको जी तहक़ीक़ात में साबित थियो आहे त रूस जे सदर व्लादिमीर पुतिन अॻूणे KGB एजेंट खे क़त्ल करण जो हुकुम ॾिनो हो। KGB आहे छा ऐं उनखे सभ खां वधीक खौफ़नाक इदारो छो तस्वर कयो थी वियो? KGB जी माना कमिटेत गोस्दारनिस्त्वे बेज़ोपासनिस्ते आहे। उहा सोवियत यूनियन यानी हाणे रूस जो हिकु खुफ़िया इदारो हो। KGB 1954 खां वठी 1994 ताईं फ़ाल रही। जॾहिं सोवियत यूनियन टुटी वियो त KGB जो नालो FSK रखियो वियो। बाद में FSK जो नालो FSB रखियो वियो, जेको खुफ़िया इदारो अञा ताईं कमु करे रहियो आहे। पंहिंजे दौर में KGB हिकु आज़ादु इदारो हो जंहिंजे मथां सोवियत यूनियन जे अॻुवाणनि जो तमामु घटि असरु हो। KGB सोवियत यूनियन लाइ ॼाण गॾु करणु, बॉर्डर जी हिफ़ाज़त करणु ऐं प्रोपेगंडा जो कमु कंदी हुई। पंहिंजे दौर में KGB में 5 लख खां वधीक एजेंट भर्ती थियल हुआ जेकी परॾेह तोड़े ॾेह में जासूसी कंदा हुआ। हीउ पंहिंजे दौर जे सभ खां वॾो खुफ़िया इदारो पिणु हो। KGB परॾेह में नौकरियूं कंदड़ रूसी माण्हुनि खे पंहिंजो एजेंट मुक़ररु कंदी हुई। सोवियत यूनियन में पिणु KGB ख़ौफ़ जी अलामत हूंदी हुई ऐं हिन इदारे कम्यूनिस्ट मुख़ालिफ़ माण्हुनि खे ॻोल्हे ॻोल्हे क़त्ल कयो। KGB में यहूदियुनि ते नज़र रखण लाइ अलॻि इदारो क़ाइमु थियल हो। उन खां सवाइ मीडिया समेत केतिरनि ई इदारनि खे दॿाउ में रखण लाइ अलॻि इदारा KGB अंदरि जोड़िया विया। KGB पंहिंजे मुल्क जे हुक्मराननि ते गहरी नज़र रखंदी हुई। 1960 में नेक्ता क्रुश्चोव खे पिणु KGB हटाए छॾियो। 1991 में पिणु KGB मिखाइल गोरबाचोव जी हुकूमत किराइण जी कोशिश कई, पर उन में खेनि नाकामी नसीब थी ऐं बाद में उन ई वाक़े खे सोवियत यूनियन जे टुटण जो जवाज़ पिणु ॼाणायो वियो। सर्द जंग जे दौरान KGB खे अमेरिका पंहिंजे लाइ वॾो ख़तरो क़रार ॾिनो, पर रूस मां अॼु ॾींहं ताईं KGB जो असरु ख़तमु न थी सघियो आहे। हाणे को रूसी सदर व्लादिमीर पुतिन पिणु अॻूणो KGB एजेंट आहे जेको 1975 खां 1991 ताईं KGB में कमु कंदो रहियो।